साईं सूबाई सलाहकार इस्माइल डायरी जी भेण फ़हमीदा डायरी, हमीदा डायरी ऐं ॿियनि कूड़नि केसनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मसमात फ़हमीदा डायरी ऐं ॿियनि चयो त रूपोश धाड़ेल माशूक डायरी जी फ़रियाद ते पुलिस फुर जा कूड़ा केस दाख़िल करे रही आहे। पुलिस रूपोश धाड़ेल खे गिरफ़्तार करण बदिरां शरीफ़ माण्हुनि मथां कूड़ा केस दाख़िल करे रही आहे। सरदार बहादुर डायरी, महरम डायरी ऐं ॿियनि मथां इल्ज़ाम हणंदे चयो त उन्हनि मां खेनि जान जो ख़तरो आहे। हुननि सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी, फरियाल टालपुर, आसफा भुट्टो ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त जेल में क़ैद भाउ इस्माइल डायरी जी तबियत ख़राबु आहे। इलाज लाइ खेसि इस्पताल दाख़िल कराए असां मथां कूड़ा केस ख़तमु कराया वञनि। मेहरापुर भरिसां टीपरा जा रेलवे फाटक वटि कराची खां इस्लामाबाद वेंदड़ ट्रेन हज़ारा एक्सप्रेस जो टक्कर लॻण सबबि मोटरसाइकिल सवार ऐं संदसि भेण फोत थी विया। फोतियुनि जी सुञाणप 12 वरियनि जे हसनैन मलिक ऐं 6 वरियनि जी संदसि भेण नूर फातिमा जे नालनि सां थी। फोतियुनि जा लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। डंडोमस्ती लॻ ॻोठ ख्वाजावासी नौजवान खे सेंट्रल जेल ख़ैरपुर इंतज़ामिया मुबैना तशद्दुद करण बाद मक़ामी इस्पताल मुंतक़िल करे छॾियो, जितां डॉक्टरनि मरीज़ खे गणती जोगी हालत में गम्स इस्पताल रेफर कयो। डॉक्टरनि मूजिबि कैदी करीम ॾिनू ख्वाजा खे सीने में धक लॻण सबबि संदसि जहिरो फाटी पियो आहे। ऑपरेशन बावजूदि मरीज़ जी जान बचाइण मुश्किल लॻे थी। उन मौक़े ते वारसनि चयो त भाउ करीम ॾिनू खे मुख़ालिफ़ धुर जी चुर्च ते तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे। भाउ खे कुझु बि थियो त ज़िम्मेवार मुख़ालिफ़ धुर हूंदी। ठठो में अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान नूर अहमद कातियार, कादिर राउंड ऐं ॿियनि पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त अवामी तहरीक पारां ऐलानियल जदोजहद जे सिलसिले में सिंध जूं लखे एकड़ ज़मीन कंपनियुनि खे ॾियणु, सिंधु दरिया मथां धाड़े सिंध जे माइदनी वसीले समेत तारीख़ी सक़ाफ़ती मागनि ते कब्ज़े ख़िलाफ़ 24 अगस्त ते घारो में एहतजाजी रैली कढी वेंदी। रैली दौरान अवामी तहरीक समेत सिंधियाणी तहरीक जा कारकुन वॾे अंग में शरीक थींदा। मांझन में कुदरती वसीला जदोजहद कमेटी जामशोरो पारां शहीद बेनज़ीर भुट्टो पार्क खां एहतजाजी रैली कढी मुख्य चौक ते जलसो कयो वियो। जलसे के SUP अॻवान सैयद मुनीर हैदर शाह, जसकम बशीर ख़ान जे चीफ ऑर्गेनाइज़र डॉक्टर न्याज़ कालाणी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मांझन तालुको केतिरनि ई सालनि खां ॿारण वारे गैस खां महरूम आहे। गैस वसीलनि ते कमु कंदड़ UAP कंपनी मक़ामी नौजवाननि खे रोज़गार नथी ॾे, जॾहिं त ज़मीन जे मालिकनि खे रॉयल्टी पिणु नथी ॾे। इलाइक़े में सिहत ऐं तालीम ते कंपनी पारां को बि कमु नाहे कयो वियो। हुननि चयो त मुतालबा पूरा न थियण ताईं तहरीक जारी रहंदी। कराची जे ख़ानगी TV रिपोर्टर ख़ावर हुसैन जो सांगड़ मां गोली लॻल लाश हथ अचण वारे वाक़िए बाद जांच लाइ कमेटी क़ाइमु कई वई आहे। जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि कमेटी जी सरबराही एडिशनल IG CTD आज़ाद ख़ान कंदो। DIG इरफान बलोच ऐं SSP आबिद बलोच खे कमेटी में मेंबरनि तौरु शामिल कयो वियो आहे। जांच कमेटी सहाफ़ी ख़ावर हुसैन जी पुरस्कार मौत में सभिनी रुखनि जो जाइज़ो वठंदी। कमेटी तरफ़ां 2 ॾींहंनि में IG सिंध खे पंहिंजी रिपोर्ट पेश कई वेंदी। गुज़िरियल ॾींहुं सहाफ़ी ख़ावर हुसैन जो गोली लॻल लाश सांगड़ जी हिकु होटल ॿाहिरां संदसि कार मां मिलियो हो।